पीपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध में करप्शन इस्लामाबाद ऐं ॿियनि सूबनि खां वधीक हुअण वारी ॻाल्हियुनि खे मीडिया जा इल्ज़ाम करार ॾेई छॾियो। तालीम जे निज़ाम जो ॿेड़ो ॿोड़ींदड़ कॉपी कल्चर बि हुअण जो एतिराफ़। सिंध टीवी न्यूज़ खे इंटरव्यू ॾींदे सदस्य चवणु आहे त चयो आहे त पीटीआई जे बानी ख़िलाफ़ साज़िश पार्टी अंदरां थी खेसि पंहिंजनि ई मारायो। हुकूमत मिली त हू 17 वज़ारतूं ख़तमु करे सूबनि हवाले कंदा। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त हू बिलियन ट्री वारा नाहिनि जेको चवंदा आहिनि करे ॾेखारींदा आहिनि। पीटीआई 50 लख घरनि ऐं 1 करोड़ नौकरियुनि जो वाइदो कयो। छा कंहिंखे घर मिलियो? छा बेरोज़गारी ख़तम थी चुकी आहे? शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त अवाम 8 फ़रवरी ते हेर फेर करण बदिरां तीर ते ठपो हणंदो। नौजवान ऐं ॿाड़ा मुल्क जी ताक़त ऐं सरमायो आहिनि। मरियम नवाज़ चयो आहे त मुस्लिम लीग नून इल्ज़ामनि न पर ख़िदमती सियासत कंदी आहे। मुस्लिम लीग नून बद इख़लाक़ी जो मुक़ाबिलो न कंदी आहे, न वरी कंहिंखे चोर चोर चवंदी आहे। बरसाती बोर मुतासिरनि खे घर ठाराए ॾेई मालिकाना हक़ ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थी माशी इनक़लाब आणींदो। 8 फ़रवरी ते कामयाबी पीपीआई अवाम जी थींदी। किम्स इस्पताल जो मुल्क में किथे बि मिसाल नथो मिले। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो नौशेरे फ़िरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियुनि खे ख़िताब। बलोचिस्तान जे इलाइक़े मच में सिक्योरिटी फोर्सिस जी क्लियरनेस ऑपरेशन ऐं फायरिंग में 24 दहशतगर्द मारिजी विया। पाक फ़ौज जा 4 जवान ऐं 2 शहरी शहीद। पाक फ़ौज जे तर्जमान जो चवणु आहे त दहशतगर्दनि मच ऐं कौलपुर में हमलो कयो। सिक्योरिटी फोर्सिस बहादुरी सां विढ़ंदे दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणायो आहे। मारिजियल दहशतगर्दनि में हाई वैल्यू टारगेट शामिल आहिनि। सीड़पकारी बाबति एपेक्स कमेटी मुआशी बहितरी लाइ क़दमनि खे सुठो सवण करार ॾेई छॾियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि सीड़पकारी बाबति एपेक्स कमेटी जो इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, निगरान वॾनि वज़ीरनि ऐं ॿियनि जी शिरकत। कमेटी स्ट्रेटेजिक कैनाल्स विजन ऐं FPR जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ सां मुलाक़ात। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी रखण ते इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म तरफ़ां मच ऐं कौलपुर में दहशतगर्द हमला नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा। हैदराबाद वासी नौजवान पारस शाह क़त्ल केस में संदसि घरवारी ऐं सोहरे समेत 4 जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू। 27 फ़रवरी ते शाहिदनि जा बयान क़लमबंद करण जो फ़ैसिलो। सहर शाह रिज़वी जो चवणु आहे त हू पंहिंजे भाउ पारस शाह जे खून सां इंसाफ़ ताईं ख़ामोश थी न वेहंदा। अदलिया मां इंसाफ़ जी उमेद आहे। पंहिंजे भाउ जे क़ातिलनि खे सज़ा ॾियारण लाइ संदनि जदोजहद जारी रहंदी। कोट गुलाम मोहम्मद वेझो पुलिस जी मुबैना तशद्दुद में पीरसन फोत वारसनि जो एहतजाज मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। SSP मीरपुर ख़ासि मामले जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस चोरी जे इल्ज़ाम हेठि बेगुनाह पीरसन खे तशद्दुद में क़त्ल कयो आहे। ऐं सिंध में सियाहत खे हथी ॾियण लाइ कराची खां नंगर पार्कर ताईं हैवी बाइक रैली। अरशद वली मोहम्मद जो चवणु आहे त अहिड़े क़िस्म जे इवेंट सां नौजवान नसल ते सुठो असरु पवंदो आहे। नौजवाननि खे अहिड़े क़िस्म जे इवेंट्स में हिसो वठणु घुरिजे।